नाज़रीन, बख्शापुर वेझो ॻोठ निज़ाकत ढोमकी में 3 घरनि खे बाहि लॻण सबबि समूरो सामान सड़ी वियो। जॾहिं त बाहि मुतासिर बेयारो मददगार खुलियल आसमान हेठि वेठियल आहिनि। रिपोर्ट करे वाही शंकर लाल। बख्शापुर वेझो ॻोठ निज़ाकत ढोमकी में 3 पोरे हथनि हैदर बख्श ॻोल्हाटो, ज़हूर ॻोल्हाटो ऐं ज़ाहिद ॻोल्हाटो जे घरनि खे चुल्ह मां चिणग उथण सबबि लॻल बाहि खां पोइ मुतासिर ॻोठाणा पंहिंजनि मासूम ॿारनि ऐं औरतुनि समेत खुलियल आसमान हेठि बेयारो मदद कंहिं मसीह जा मुंतज़र आहिनि। असां मिस्किन जा 3 घर सड़ी रख थिया, जंहिंमें असांजो अन्न 50 मण आहे ऐं 1.25 तोलो सोन जो न्याणी जे ॾाज लाइ रखियल हुयो, उहो बि सड़ी वियो। ऐं उन खां अलावा न्याणी जा जेके कपिड़ा वग़ैरह हे हो ॾाज जा हुया, उहे बि सड़ी रख थी विया। ऐं सामान बि जेको हुयो असांजे बरोचकी हिसाब सां उहो ई सड़ी रख थी वियो। ॿारनि जी ॾाज जेको हुयो 2 न्याणियुनि जो, उहो बि सड़ी रख थी वियो। अन्न बि खाइण जा सड़ी विया तक़रीबन 50-60 मण ऐं खट वग़ैरह टप टाड़ी सॼा सड़ी रख थिया। महिरबानी करे असांखे मदद फरमायो। बाहि मुतासिर ॻोठाणनि जो चवणु आहे त ॻोठ में लॻल बाहि सबबि घरनि खां बेघर थी विया आहियूं। हिन जो चवणु आहे त संदनि जा मासूम ॿार खुलियल आसमान हेठि बुखायल वेठल आहिनि। बाहि मुतासिर ॻोठाणनि वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं डिप्टी कमिश्नर कश्मीर हेड कंदकोट खे अपील कई आहे त हुननि जी माली मदद करे घर ठाराए ॾिना वञनि। कैमरामैन दर्शन करीवाल सां गॾु शंकर लाल, आवाज़ टीवी न्यूज़, बख्शापुर।